दोस्तो हिकु रिसर्च आहे जंहिंजो नालो आहे द कॉन्सेप्ट ऑफ ट्रिपल टेन। इहा रिसर्च हिकु अमेरिकी लेखक सूज़ी वेलच लिखी हुई। इन रिसर्च जो मफ़हूम इहो आहे त जेके माण्हू जल्दबाज़ी में फ़ैसिला कंदा आहिनि ऐं परेशानी सबबि फ़ैसिला कंदा आहिनि त उहे तमामु घणो नुक़सानु खाईंदा आहिनि। चाहे उहा कारोबारी फ़ैसिलो हुजे, रिश्तेदारी हुजे या फैमिली डिसीशन हुजे। तॾहिं त चवंदा आहिनि त मायूसी कुफ़र आहे। कॾहिं कॾहिं इंसानु चवंदो आहे त मां हिन ज़िंदगी मां बेज़ार अची चवंदो आहे त मां हाणे ख़ुदिकुशी कयां। त इन ख़ुदिकुशी खां रोकण लाइ, परेशानी खे घटाइण लाइ ट्रिपल ट्रेन रूल खे ज़िंदगी में अप्लाई कयो। इन रूल जो इहो आहे त ख़ुदिकुशी करण खां पहिरियां तव्हां 10 मिंट बाद सोचियो त छा इहो मसइलो जेको मुंहिंजी परेशानी आहे इहा हमेशह रहंदी, या 10 महीननि खां पोइ छा इहे मसइला घटिजी वेंदा, या 10 सालनि खां पोइ इहे मसइला साॻिया रहंदा। इहा जेका थ्योरी आहे तव्हां पंहिंजे ज़िंदगी में अगरि अप्लाई कंदव त तव्हांखे परेशानी न थींदी। तॾहिं त चवंदा मतिलबु जेको फ़ैसिलो 10 मिंटनि जो दर्द में असां कंदा आहियूं, छा उहो 10 सालनि खां पोइ साॻियो मसइलो इहो रहंदो?